أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين كفروا بآياتنا سوف نصليهم نارا كلما نضجت جلودهم بدلناهم جلودا غيرها ليذوقوا العذاب إن الله كان عزيزا حكيما. والذين آمنوا وعملوا الصالحات سندخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا لهم فيها أزواج مطهرة وندخلهم ظلا ظليلا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے مٿاں اڻگڻيا کرم ۽ احسان آهن جو اللہ رب ذوالجلال تمام اساں کي عشاء جي نماز با جماعت نصیب فرمائی ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे निस्बत सां करण वारे जे मुतालिक़ बयान फरमायो हो। चूंकि यहूदियुनि खे ख़ुदि इहो साड़ हुयो त आख़िरी पैगंबर जे अचण खां पहिरियां ऐं क़ुर पाक जे नाज़िल थियण खां पहिरियां असांजी जेका इज़त अज़मत माण्हुनि में असांजो जेको वक़ार हो उहो ॼण त हाणे ख़तमु थींदो थो वञे। वरी वेतर जेकॾहिं असां बि सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयूं पोइ त सभु जो सभु माण्हू उन जे आॾो गोॾा भञी वेहंदा। असांखे त साईं साईं करण वारो केरु बि कोन हूंदो। जॾहिं असांखे केरु कोन लेखींदो त पोइ असां त ईअं रहिजी वेंदासीं ठला जो ठला। तंहिंजे करे चवण लॻा हुया त नुबूअत बि असांजे नसब ऐं सिलसिले में अचे थी। बनी इसराइल में पैगंबर बि बहितर ऐं घणा हुआ। तौरात बि बनी इसराइलनि खे मिलियल आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं उन जे आल में पैगंबर घणा, असां बि उन नसब में आहियूं। त पोइ इहे हुकूमतूं इहे नुबूअत वारा मनसब असांखे सुम्हनि था, ॿिए खे नथा सुम्हनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी इन्हनि साड़ वारनि ॻाल्हियुनि खे दुनिया जे माण्हुनि जे आॾो वाज़िह करण जे लाइ फरमायो त अम यहसुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। रब पंहिंजे फज़ल सां जंहिंखे नवाज़े थो हिननि खे वरी उन्हनि ते साड़ थो थिए। ही चवनि था त असां था सम्झूं त इहे पाण खे सम्झनि था त असां लाइक़ु आहियूं हुकूमत जे, पर हिननि खे जेकॾहिं न असां ॾेई बि छॾियूं हुकूमत त हिननि जे हथ में कुझु बि कोन ईंदो। इहे माण्हुनि खे ज़रो बि कोन ॾींदा। अम यहसुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। वॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमाया अम लहुम नसीबुम मिनल मुल्क फइज़ा ला यूतून अन्नास नक़ीरा। हिननि खे जे हुकूमत ॾियूं बि त ज़रो बि न ॾींदा माण्हुनि खे। त पोइ हाणे उन्हनि जूं इहे साड़ जूं ॻाल्हियूं गुज़िरियल आयतुनि में बयानु कंदे कंदे अल्लाह तबारक व तआला ईअं फरमायो त इन्हनि यहूदियुनि मां कुझु अहिड़ा बि हुया जिन ईमान आंदो, कुझु वरी अहिड़ा बि थिया जेके ज़िद्दी। पोइ उन्हनि जे लाइ वक़फ़ा बि जहन्नम सईरा। अल्लाह से फरमायो उन्हनि जे लाइ जहन्नम जी ॿरंदड़ बाहि आहे जेका लिंग साड़ींदड़ हूंदी। अॼोकनि आयतुनि में फरमायईं त इन्हनि काफ़रनि इन्हनि मुनकिरनि खे जेके ज़िद्दी आहिनि, जेके हासिदी आहिनि, जेके मुंहिंजे नबीअ सां या मुंहिंजे नबीअ जे ताबेदारनि सां हसद कनि था, साड़ कनि था, नथा मञनि असांजे आयतुनि खे, इनकार था कनि, उन्हनि जी सज़ा कहिड़ी हूंदी असां वटि उनजो उनवान ज़रा बयानु फरमायईं। हिकिड़ो आहे ख़ासि सज़ा जो क़िस्म, ॿियो आहे आम जेके अरबीअ जे इस्तिलाह में मुतलक़ चइबो आहे। मुतलक़ काफ़रनि जी सज़ा कहिड़ी हूंदी ऐं मुतलक़ मोमिन जी अजुर ऐं उनखे बदिलो कहिड़ो मिलंदो।
अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल लज़ीना कफ़रू बि आयातिना, जिन जिन माण्हुनि असांजे आयातुनि जो इनकार कयो आहे, सौफ नुस्लिहिम नारा, अन क़रीब असां उन्हनि खे बाहि में उछलाईंदासीं। साईं इहा सज़ा त सभिनी जे लाइ ॿुधंदा ईंदा आहियूं। तव्हां क़ुर पाक में चयो आहे अज़ाबन अलीमा, अज़ाबन मुहीना, फी नारे जहन्नम ख़ालिदीन फीहा अबदा। इन जे सज़ाउनि जो बयानु त तव्हां जगह जगह ते कयो आहे, त इनखे जहन्नम में उछलाईंदासीं, हमेशह रहंदा, दर्दनाक अज़ाब हूंदो, वॾो रुसवाई वारो अज़ाब हूंदो, ख़्वारीअ वारो अज़ाब हूंदो। साईं अज़ाब त ॿुधंदा आयासीं। हिते बि अव्हां फरमायो त सौफ नुस्लिहिम नारा, असां उनखे जहन्नम जे बाहि में उछलाईंदासीं, अन क़रीब, माना मरंदा ऐं बाहि में किरंदा, जल्दी थींदो इहो अमल बाहि में किरण वारो। साईं पोइ ख़ुसूसियत हिते कहिड़ी आहे? अल्लाह से फरमायो ज़रा सबुर त कर, असांजी ॻाल्हि त ॿुध। साईं ॿुधायो, फरमाईं कुल्लमा नज़िजत जुलूदहुम बदलनाहुम जुलूदन गैरहा लियज़ूक़ुल अज़ाब। जॾहिं इन्हनि जूं खलूं, हे चमड़ियूं सड़ंदियूं, बाहि जॾहिं उन्हनि जे चमड़ीअ खे साड़ींदी त पोइ हिकु बदबू पैदा थींदी। वार थोड़ा सड़ंदा आहिनि बाहि ते बोरचीअ जा मानी पचाईंदे त बदबू थींदी आहे। चमड़ी जॾहिं इंसान जी सड़ंदी त बि बदबू थींदी आहे। उज़ा जे ॾींहंनि में पावा जेके साड़ींदा आहियूं थोरा बाहि में, पोइ उन्हनि जो चूपो लाहींदा आहियूं त जीअं पचाए सघजनि, त बदबू थींदी आहे। अल्लाह से फरमाए थो ज़रा तसवुर कंदा वञो त असां उन्हनि खे सज़ा कीअं ॾींदासीं। कुल्लमा नज़िजत जुलूदहुम, जंहिं बाहि में इन्हनि खे उछलाईंदासीं, इहा बाहि जॾहिं इन्हनि जे चमड़ियुनि खे साड़ींदी बदबू थींदी। हे पंहिंजे बदबूअ में ई पिया मरंदा, पिया ॻरंदा, बदबू उन्हनि खे तंग कंदी हेॾो। पोइ बदलनाहुम जुलूदन गैरहा लियज़ूक़ुल अज़ाब, इहा चमड़ी इन्हनि जी सड़ी वेंदी, वरी ॿी चमड़ी ठाहींदासीं, वरी सड़ंदी, वरी ॿी ठाहींदासीं, वरी सड़ंदी, वरी ॿी चमड़ी जिस्म ते चाढ़ींदासीं, वरी सड़ंदी, वरी ॿी। ईअं पियो असांजो अमल हिन जे मथां। बाहि साड़ींदी वेंदी, असां चमड़ी नई चाढ़ींदा वेंदासीं, बाहि साड़ींदी वेंदी, असां नई चाढ़ींदा वेंदासीं। साईं इहो अमल छो थींदो? बार बार एॾो जल्दी जल्दी चमड़ी सड़ंदी, वरी ॿी ठहंदी, वरी सड़ंदी, वरी ॿी सड़ंदी, ॿी ठहंदी। फरमायो लियज़ूक़ुल अज़ाब, इन जे करे कंदासीं जीअं इनखे अज़ाब चखायूं। इहे चखनि अज़ाब खे। दुनिया में असांजे आयतुनि जो इनकार छो कयो हुयो? अज़ाब चखण लाइ इन्हनि जे चमड़ियुनि सां अहिड़ो असरु कंदासीं। इन्नल्लाह कान अज़ीज़न हकीमा, क़ुरान फरमायो अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे। काफ़िरनि खे एॾी वॾी सज़ा थो ॾे, क़ुरान तो फरमाए अल्लाह जे हिन में ज़बरदस्त हिकमत आहे। थोरो उलमा मुहद्दिसीन खां पुछूं था, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अहादीस मुबारका मां थोरो नज़रसानी करे ॾिसूं था त जहन्नमी माण्हुनि खे, ख़ुसूसन काफ़िरनि खे, मुनकिरनि खे सज़ा जेका मिलंदी, उहा सज़ा ज़रा कहिड़े अंदाज़ में हूंदी। शाह रफ़ीउद्दीन मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, जहन्नमी माण्हू जॾहिं जहन्नम में वेंदा, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला साड़णु चाहींदो जहन्नम जे बाहि में, उन्हनि जे जिस्म खे एतिरो वेकिरो कंदो, एतिरो थुल्हो ऐं मोटो ऐं वज़नी कंदो, एॾो वेकिरो मोटो वज़नी बणाईंदो जो उन्हनि खे वेहण जे लाइ जेका जॻह खपंदी तमामु वॾी हूंदी, तमामु वॾी हूंदी। 3 मंज़िलूं, माना 3 किलोमीटर ज़रे घटि, एॾी जॻह रुॻो उन्हनि खे वेहण जे लाइ खपंदी, सुरण चुरण जे लाइ एॾी जॻह, उन्हनि जो जिस्म एॾो वॾो थी वेंदो। ॾंद उन्हनि जा जबलनि जेॾा थी वेंदा, ॾंद। ऐं अल्लाह तबारक व तआला फरमायो त इहा सज़ा जॾहिं उनखे मिलंदी न, उन वक़्तु हिन सां जेको हशर थींदो जिस्म ते सज़ा बाहि जहन्नम जी जॾहिं साड़ींदी, त उहा हिकिड़े क़िस्म जी न हूंदी, क़िस्मी क़िस्मी हूंदी। मसलन हिकिड़ो जिस्म उन्हनि जो बाहि में सड़ंदो पियो, ॿियो चिभाटिजंदो पियो। जिस्म सड़ंदो, इहा बि तकलीफ़। ॿियो कंहिं माण्हूअ खे रुॻो चूंडी पाइजे ज़ोर सां, छा ख़्याल आहे? इहो बि इज़ाव आहे। पर कंहिं लोह या हथोड़े जे हेठां रखी करे मथां वरी ॿियो ज़ोर ॾिजेसि, चिभाटिजेसि जिस्म खे, इहा बि सज़ा। सड़ण जो अज़ाब अलॻि मिलंदुसि,
चीभाटजण जो अज़ाब अलॻि मिलंदुसि। वरी हिन सां गॾोगॾु जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे जीअं चणो हुजे ॿिन्हिनि ॾंदनि ॾाठनि जे विच में रखी हुनखे ईअं चॿाड़िजे, उनजे जिस्म खे जहन्नम जी बाहि ईअं चॿाड़ो बि ॾींदी, ज़रा रड़को ॾींदसि ईअं, जंहिंसां हिनजे जिस्म जे हॾनि खे, जिस्म जे गोश्त खे, चर्बीअ खे चीभटो ईंदो, ज़ोर सां चॿिजंदी, जीअं पंहिंजी आंगुर या पंहिंजी ज़बान पंहिंजे ॾाठ जे हेठां चाॿे में अची वञे। केॾी तकलीफ़ थींदी आहे, जिस्म जहन्नमी माण्हूअ जो ईअं चीभाटजंदो, चॿाड़बो। नांग ऐं विछूं हुनखे ॾंगींदा, इहो बि ॾंग थींदुसि जिस्म में। खल हुनजी चीर बि, जीअं ब्लेड सां ज़ोरीअ हिकिड़ो पंहिंजो कॾहिं हथु सब्जी कटींदे कटींदे पंहिंजो हथु कटबो आहे, कॾहिं ब्लेड सां जिस्म कटबो आहे, पर हुते सायो करे हुनजे जिस्म खे हीअं चीरबो, चीर ॾिबसि। इहा जहन्नमी माण्हूअ खे जहन्नम जे अंदरि क़िस्मी क़िस्मी सज़ा ॾिबी। बुज़ुर्गनि लिखियो आहे त पोइ जॾहिं जिस्म हुनजो चीरजंदो न, उनजे जिस्म जे चीर जे करे, चॿाइण जे करे, नांग ऐं विछूं जे खाइण जे करे जिस्म जे अंदरि जेके ज़ख़्म पैदा थींदसि, उन्हनि ज़ख़्मनि ते वरी मखियुनि जो अज़ाब छॾिबसि। मखियूं विहंदियूं, फट ते जॾहिं मख विहंदी आहे ऐं उनखे ज़ोर सां पंहिंजे चुंभ सां मख चूसींदी आहे, खाईंदी आहे रत, त केॾो हुन में ईज़ा थींदो आहे, तंग कंदी आहे मख। ईअं मखियूं हुनजे मथां छॾे हुनजे फटनि खे ईअं चुभायो वेंदो। वरी उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त वॾा वॾा पत्थर बि हुनखे खणी करे ईअं ज़ोर सां हया वेंदा, दिमाग़ हुनजो चिथजी वेंदो, वरी बणजंदो, जिस्म हुनजो ईअं चीभाटजी सड़ी वेंदो, गोश्त हुनजो खल चमड़ी सड़ी वेंदी, वरी हुनजे जिस्म ते साॻी चमड़ी ॿीहर चढ़ंदी। इहो हिकिड़ी घड़ीअ में 700 दफ़ा उनजे जिस्म जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शक्लियूं बणजंदियूं, सज़ा मिलंदसि, ॾरंदो, घुरंदो, चॿाड़जंदो, चीभाटजंदो, सड़ंदो, ख़तमु थींदो, वरी बणजंदो, वरी सड़ंदो, ख़तमु थींदो, वरी बणजंदो। हिकिड़ी घड़ीअ में 700 दफ़ा इहो हशर थींदो हुन सां। पोइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अफ़सोस हिकु वॾो अज़ाब बणिजी हुनखे लॻायो वेंदो। अफ़सोस, जीअं न कंहिं माण्हू पंहिंजी वॾी महिनत कई हुजे कंहिं शइ खे हासिल करण जे लाइ, वॾी महिनत, पूरो ज़ोर लॻायो हुजई, पोइ महिनत करे 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 ज़ोर लॻाए लॻाए पंहिंजो सभु तवानायूं, ताक़त, कुल होश, हवास, संगत, साथ, मिट माइट, पूरो ज़ोर लॻायो हुजई हिकु शइ खे हासिल करण लाइ, पर उहा शइ पोइ बि हुनखे हासिल नथी हुजे, त उन वक़्तु हुनखे अफ़सोस केॾो थींदो। हाणे हिनखे जहन्नमी माण्हूअ खे जॾहिं जहन्नम जी बाहि साड़ींदी, त उन वक़्तु अफ़सोस कंदो, या लैतनी कुंतु तुराबा, काश मिटी हुजां, या लैतनी कुंतु माअहुम फअफूज़ फौज़न अज़ीमा, काश इन मुस्लमाननि सां ईअं मिड़ई गॾिजी वञा त बि बचां। रुबमा यवद्दुल लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, काश हितां नाले जा मुस्लमान हुया जहन्नम में, उहे बि निकिरी विया, रुगो मां नाले जो मुस्लमान हुजां त बि बची वञा। इहो अफ़सोस कंदो, पंहिंजे पाण खे चक पाईंदो। अफ़सोस ऐं हसरत ई वॾो अज़ाब हूंदी हुनजे लाइ, जो हिन अफ़सोस में, हसरत में हिनजी दिलि पई झुरंदी, दिमाग़ पियो ॻरंदो, जिस्म पियो सड़ंदो। इहा जहन्नमी माण्हुनि जी सज़ा सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो, या इलाहुल आलमीन, तुंहिंजी ज़ात त अरहमुर राहिमीन आहे, तो त चयो आहे त इन रहमती सबक़त अला ग़ज़बी, तो त चयो आहे या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, तो जो चयो आहे त मुंहिंजी ज़ात अरहमुर राहिमीन आहे, मुंहिंजी ज़ात बाजारी आहे, मां महिरबान आहियां, तो एॾी वॾी सज़ा ॾींदे। तो जो चयो आहे वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल अबीद, मां माण्हुनि ते ज़ुल्म कोन कंदो आहियां, तो जो चयो आहे त मां माण्हुनि खे सज़ा ॾेई करे छा कंदुसि, फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम, अल्लाह ताला जी रहमत ऐं बाज वॾी आहे, तो जो चयो आहे मुंहिंजी रहमत ऐं बाज वॾी आहे। क़ुर बि चवे थो तूं त अरहमुर राहिमीन आहे, एॾी वॾी सज़ा ॾींदे। उनजो जवाब क़ुर पाक जो इन्हनि आयतुनि में अल्लाह से ॾेई छॾियो, इन्नल्लाह कान अज़ीज़न हकीमा, तव्हांजे लाइ मां अरहमुर राहिमीन ज़ात आहियां, मौत खां पहिरियां पहिरियां कहिड़े बि क़िस्म जो ॾोह हुजे माफ़ी घुरण त ॾेई छॾींदुसि। सॼी ज़िंदगी अरदायूं कयूं हुजनि, सॼी ज़िंदगी किना कुधा बुछड़ा कम कया हुजनि, माफ़ी वठंदा ईंदो, माफ़ कंदो ईंदुसि, धोईंदो ईंदुसि। ऐलान इहो बि त आहे न मुंहिंजो, युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, चङायूं कंदा वञो उनजे जाइ ते, चङाइनि जे करे बुरायूं मिटाए उनजे जाइ ते नेकियूं लिखाईंदो वेंदुसि। इहो बि त मुंहिंजो वाइदो आहे। पोइ मुंहिंजे हिननि वाइदनि खे तव्हां कोन ॾिठो,
न मुंहिंजे रहमत खे ॾिठो, न मुंहिंजे शफ़क़त खे ॾिठो, न मुंहिंजे माफ़ीअ वारे निज़ाम खे ॾिठो आहे, मुंहिंजे महबूब पैगंबर खे बि कोन ॾिठो आहे, मुंहिंजे क़ुर खे कोन ॾिठो आहे, उलमा सुलह खे कोन ॾिठो आहे, नमाज़ रोज़े खे कोन ॾिठो आहे। हज़ारे शयूं तव्हांजे लाइ मां छॾियूं त कंहिं न कंहिं मुंहिंजी हिकिड़ी शइ खे रुगो चंबड़ी पियो त माफ़ कयांव, कंहिं बि शइ खे मुंहिंजे खे कोन ॾिठो आहे, काई शइ नज़र कोन आई। अलम यातिकुम नज़ीर, कोन आया वॾे ॼाण वारा? क़ालू बला क़द जाना नज़ीर, हाओ साईं आया हुआ वॾे ॼाण वारा। फ़क़ज़बना वक़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शै, असां उन्हनि खे कूड़ो चयोसीं ऐं चवंदा हुआसीं त अल्लाह ताला कोन नाज़िल कयूं आहिनि इहे शयूं, तव्हां पंहिंजो हथ में ॿुधायो था। इन अंतुम इल्ला फी ज़लालिन कबीर, क़ुर फरमाए थो त उन वक़्तु हिनखे चयो वेंदो इहा त वॾी गुमराही आहे तव्हांजी। तव्हांखे हयातीअ में जहिड़े जाॻंदे माण्हू आया ॿुधाइण वारा, नबी पैगंबर वली आलिम सालिह नेक दीनदार माण्हू आया ॿुधाइण वारा, उनखे कोन वञो आहे। पोइ वरी हाणे चओ था त राम असांजो उन हद ताईं हुयो जंहिं हद ताईं तव्हांजे लाइ आम माफ़ीअ जो ऐलान करे छॾियोसीं, आम माफ़ीअ जो ऐलान कयोसीं। पर हाणे जॾहिं पकड़ियो अथसीं न, पकड़ण खां पोइ पंहिंजी सज़ा जो मज़ो बि तव्हांखे चखाईंदासीं, सज़ा ॾींदासीं, पंहिंजो अज़ाब चखंदो, पंहिंजे कए जो बदिलो बि चखंदो। साईं छो भला हयातीअ में इंसान ते बादशाह महिरबानी कई अथव, पोइ बि कयोसि न महिरबानी। फरमाई अज़ीज़न हकीमा, इन में असांजूं हज़ारा हिकमतूं रखियल आहिनि, जेकॾहिं सज़ा न ॾींदासीं त दुनिया में सुधरण जी कोशिशि केरु कंदो भला? जेकॾहिं सज़ा न हुजे त पंहिंजो पाण खे संवारण सुधारण जी कोशिशि केरु कंदो? सभु कंहिं कई आहे हूंदी, जीअं अम्मा दड़को ॾींदी आहे, वॾा थी वेंदा आहियूं पोइ पक थी वेंदी आहे, अम्मा दड़को ॾींदी आहे, घड़ीअ खां पोइ साॻियो जो साॻियो बाबो कावड़जंदो आहे, वरी वेंदा आहियूं जंहिं महिल माफ़ी दाफ़ी वठंदा आहियूं, वरी बाबो उहो जो उहो साॻियो ई खीर खंडु। पर जंहिं महिल कावड़ चढ़ंदी अथसि हुनखे लठ खणंदी आहे या ॿुहारी अम्मा खणंदी आहे त पोइ बुझाए छॾींदी आहे त पुठीअ ते कीअं थी ॿुहारियूं वसाए, पर पोइ बि बाज़ारी अलाह से फरमायो मां हुन खां वधीक बाज़ारो आहियां। पर जॾहिं मुंहिंजे हुक्मनि खे लताड़ींदा आहियो, मुंहिंजे क़ुर पाक मुंहिंजे आकामनि खे पुठी ॾींदा आहियो, त पोइ मां बि अज़ीज़न हकीमा हिकमत सां इहे सज़ाऊं ज़रूरु ॾींदो आहियां। जेके मुस्लमान हूंदा, इस्लाम क़बूल करण जे बावजूद बि जेके अहिड़ियूं बुछड़ायूं करे चुका हूंदा, उन्हनि खे ईअं ॿुहारियूं ॿ टे सुठियूं जहन्नम में हणी वठंदुसि, बाबे वांगुरु लठियूं ॿ टे थपोड़ा मुकूं हणी वठंदुसि, ॿ टे चङी तरह जहन्नम जा लपोड़ा हणंदोमांसि। पोइ जंहिं महिल हिसाब चुकाए थी वियो न, वज़न बराबरि थी वियो, जेतिरियूं ग़लतियूं ओतिरियूं चपाटूं, जेतिरा ॾोह ओड़ा मुकूं ऐं ठोंशा लॻी वियो असांजा न जहन्नम जा, पोइ वरी माफ़ कंदोमांसि। पर जेकॾहिं ज़िंदगीअ में सॼी ज़िंदगी ईअं अटकियो रहियो, फमिनहुम मन आमन बिही वमिनहुम मन सद्द अन, सफ़ा मुखालिफ़त में नबियनि जे मुक़ाबले में, क़ुर जे मुक़ाबले में बस ज़िद रहियो, सफ़ा इनकार कंदो रहियो, पोइ सज़ा अहिड़ी चखाईंदोमांसि दुनिया में कंहिं अहिड़ी ॾिसी बि न हूंदी, ॿुधी बि न हूंदी। इहो रब तबारक व तआला जो क़ुर थो फरमाए अज़ीज़न हकीमा, हिकमत भरियो निज़ाम आहे। अलाए त केतिरियूं छुपियल हिकमतूं आहिनि रब जूं, जेके तव्हां असांखे सम्झ में नथियूं अचनि। ज़रूरी बि न आहे त इंसान अल्लाह ताला जे छुपियल हिकमतुनि खे सम्झी सघे। पोइ सवाल पैदा थियो त साईं भला जेके मञे आया, कोताहिनि जे बावजूद बि जेके ईमान आणे आया, क़बूल करे आया, उन्हनि खे छा मिलंदो? जेके नथा मञनि उन्हनि खे त तव्हां सज़ा ॾिनी, जेके मञे आया उन्हनि खे छा ॾींदव? फरमाई वल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात, जिन ईमान आंदो अमल सालिह कया। शर्त आहे ईमान आणनि पोइ अमल बि सालिह कनि, रुगो ईमान आणे इन ते बि न रहनि त मोमिन ऐं बसि, मुस्लमान ऐं बसि। जीअं गुज़िरियल आयत में मुतलक काफ़र जी सज़ा ॿुधाई वई, न ॿुधाई त कहिड़ा कहिड़ा काफ़र जेको हूंदो सज़ा इहा ॾींदासीं। हाणे चई वल्लज़ीना आमनू, जंहिं बि ईमान आंदो, ईमान जूं कैटेगरियूं आहिनि, कोई पंहिंजे ईमान में थोरो आहे, कोई पंहिंजे ईमान में विचथरो आहे, कोई पंहिंजे ईमान में इंतिहाई कवी मज़बूत ताक़तवर आहे, मुत्तक़ी आहे, परहेज़गार आहे। अल्लाह से फरमायो जंहिं बि ईमान आंदो वअमिलुस सालिहात, अमल चङा कया, सनदखिलहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, जल्दी उनखे जन्नत में दाख़िल कंदासीं। जन्नत जा अहिड़ा बाग़ात मिलंदसि जिन जे हेठां नहरूं वहंदियूं, हमेशह हमेशह उन्हनि में रहंदा, हमेशह उन्हनि में रहंदा। लहुम फीहा अज़वाजुम मुतहरतुन, इन्हनि जन्नतुनि जे लाइ जन्नत जे घरनि में उन्हनि खे पाक घर वारियूं बि मिलंदियूं, पाक घर वारियूं। वनुदखिलहुम ज़िल्लन ज़लीला, फरमाई इन्हनि खे जन्नत जे वणनि जूं अहिड़ियूं घाटियूं छाऊं मिलंदियूं, छांव अहिड़ी मिलंदी जंहिंजे हेठां वेहंदा त दुनिया जा सॼा ॾुख सूर दर्द हिननि जा लही वेंदा।
जन्नत त अलॻि शइ हूंदी, रुगो छांव ई अहिड़ी मिलंदी। ऐं उन्हनि जे लाइ फरमायो वियो अज़वाजुम मुतहरतुन, पाक घर वारियूं। इहो लफ़्ज़ दुनिया जी औरतुनि जे लाइ बि ॻाल्हायो वियो आहे। हुज़ूर सलातो सलाम जे बीबियुनि सॻोरनि जे लाइ बि अज़वाज मुतहरात जो लफ़्ज़ ॻाल्हायो वियो आहे। दुनिया जे नेक साले औरतुनि जे लाइ बि ॻाल्हायो वियो आहे। जन्नती औरतुनि जे लाइ बि अलाह सां ॻाल्हायो त अज़वाजुम मुतहरतुन, पाक। पोइ इहे पाकाईअ वारियूं सिफ़तूं हितां वारियूं ऐं हुतां वारियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं या हिननि सिफ़तुनि में फ़र्क़ु आहे? दुनिया में हर औरत जेका दीनदार आहे, मुस्लमान आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जी पाबंद आहे, ताबेदार आहे, उहा बि पाक आहे। जेका चोरी शराब ज़िना बदकारीअ खां बिल्कुलु परे हुजे, पंहिंजे घर वारे जी बिल्कुलु ताबेदार हुजे, इहा बि पाक आहे। पर इन पाकाईअ जे बावजूद बि उनजे अंदरि खोड़ सारियूं कैफ़ियतूं अहिड़ियूं अचनि थियूं जंहिंमें खुटल आहे। हर महीने माहवारी ईंदी, नमाज़ रोज़े खां परे, उन्हनि ॾींहंनि में पलीत। क़ुर त चवे त वयसअलूनका अनिल महीज़ क़ुल हुव अज़न फ़अतज़िलुन निसा फ़िल महीज़। इन्हनि ॾींहंनि में औरतुनि खां परे थी वञो, गंदगियूं आहिनि, इहे गंदगी जे दौरान वेझो न वञो। ऐं ॿार ॼमे त उन खां पोइ निफ़ास, हिकु खून शुरू थी वञे 40 ॾींहंनि ताईं, वधि में वधि उन्हनि 40 ॾींहंनि ताईं औरत निमाज़ रोज़े खां परे माफ़, मर्द बि उनजे वेझो न वञी सघे। इन खां अलावा बि पेशाब पाखानो, बेवज़ू थियणु, इहे सभु पलीतियूं मुंसलिक आहिनि। जन्नत जे अंदरि जेके घर वारियूं मिलंदियूं जिन जे लाइ मुतहरातुन जो लफ़्ज़ ॻाल्हायो वियो आहे, उहे समूरनि शयुनि खां पाक हूंदियूं। कंहिं बि वक़्तु उन्हनि खे पाण में मिलण खां पाबंदी का रुकावट कंहिं बि क़िस्म जी कोन हूंदी, बिल्कुलु आज़ाद हूंदा, ख़ुशि हूंदा, ॾाढो ख़ुशि गुज़ारींदा। अल्लाह ताला त जन्नतियुनि जे लाइ ईअं बि फरमायो आहे वलहुम मा यशतहून, जेको चाहींदा उन्हनि जे लाइ उहो रखियो आहे असां। त इहो मुतलक मोमिन जो बदिलो ऐं मुतलक आम तौर ते जेको मुनकिर हूंदो उनजो बदिलो इहो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जहन्नमी माण्हूअ खे हल्के में हल्को घटि में घटि जहन्नमी माण्हूअ खे जेको अज़ाब थींदो उहो ई हूंदो त उनखे जुती पाराए बि जहन्नम जी जुती, जंहिं जूं कयूं बाहि जूं हूंदियूं। इहा जुती जहन्नम जी रुगो पाईंदो त पूरे जिस्म ते उनजो असर एतिरो थींदो जो उनजे दिमाग़ जे अंदरि मेजालो ईअं टच कंदो जीअं देगड़ीअ जे अंदरि पाणी उबड़ंदो आहे। घटि में घटि जहन्नम जो अज़ाब इहो आहे त पोइ वॾे में वॾा अज़ाब केॾा वॾा हूंदा। मुख़्तलिफ़ तरह सां अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि ॿुधायो आहे वयकनिज़ून अज़्ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। माल दौलत गॾु करे रखण वारनि जे लाइ बि अज़ाब ऐं वईद, व्याजी माण्हुनि जे लाइ त हदीस पाक जे अंदरि एतिरो ईंदो आहे अल्लाह ताला उन्हनि जे पेटनि खे जबल जहिड़ो बणाईंदो, उन जे अंदरि वॾा नांग हूंदा, पेट जी खल शीशे वांगुरु हूंदी, नांग पियो अंदरि वट खाईंदो, वकड़ खाईंदो, माण्हू पिया ॾिसंदा उनखे। जहन्नम जा नांग विच हुनजे ज़बान खे पिया कटींदा, हुनजे जिस्म खे कटींदा, उहो दाऊं कंदो त छा आहे? जवाब में ॿुधायो वेंदुसि तो जो उहो माल अथई जेको तो जमा करे रखियो हुयो तुंहिंजे जिस्म खे कटे पियो। त बहरहाल नाफ़रमाननि जे लाइ सज़ा ई सज़ा आहे, ताबेदारनि जे लाइ इनाम ई इनाम आहे। इहे सिर्फ़ क़ुर पाक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला सज़ा ऐं इनाम जो बयान करे मुस्लमाननि खे ख़ुशि कयो। छा क़ुर पाक तारीख़ जो किताब आहे, कहाणियुनि जो किताब आहे, किसनि जो किताब आहे? ॿुधाए छॾियईं नाफ़रमान जी हीअ सज़ा, नेकोकार खे हीअ इनाम मिलंदो, बसि न, इन जे अंदरि सबक़ रखियल आहे। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत खे क़यामत अचण खां पहिरियां ॿुधायो वियो त तव्हां मुंहिंजे महबूब जा उम्मती आहियो, काफ़रनि जे लाइ मां हीअ सज़ा तयार करे रखी आहे, उते रियात न थींदी, रियात हिते अथव, जेका खपेव रियात मूंखां वठो, सुधरी वञो, सभु कुझु छॾे वञो, मोटी अचो मुंहिंजे दर ते, माफ़ी घुरो, मां माफ़ करण जे लाइ तयारु वेठो। पोइ न चइजो ईअं त असांखे ॿुधाइण वारो केरु कोन हो। वक़्त खां पहिरियां अल्लाह ताला ॿुधाए छॾियो जीअं मुंहिंजे महबूब जा उम्मती क़यामत जॾहिं अहिड़ा किना थी न अचनि जो ॿियनि नबियनि जे उम्मत जा माण्हू हिननि खे ॾिसी करे खिलनि, हे आहिनि उहे। असां जंहिं नबीअ जो शान ॿुधंदा हुआसीं, जंहिं उम्मत जो शान ॿुधंदा हुआसीं, हे आहिनि उहे, हे कोई ईअं उन्हनि खे न चई सघे जीअं सुधरी अचनि। ऐं इनाम बि ॿुधाई, छो त इंसान में ॿिनि शयुनि जी आदत आम हूंदी आहे, ॿ ख़ूबियूं ॿ सिफ़तूं इंसान में आम हूंदियूं आहिनि, या त कंहिंखां डिॼी करे
पंहिंजो पाण खे ॾोहनि गुनाहनि खां बचाईंदो आहे, या त वरी कंहिं शइ जी तमन्ना ख़्वाहिश रखी करे उन शइ जे कढ पवंदो आहे। ख़ुदा जे कावड़ गज़ब खां मन डिॼी करे पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाए। इहा सिफ़त बि बयानु करे छॾियईं, जे कोई डप में रही करे ज़िंदगी गुज़ारे, इहो असांजो डप आहे, जहन्नम जी अहिड़ी क़िस्म जी बाहि आहे। जंहिंखे वरी जन्नत जी ख़्वाहिश ऐं लालच हुजे त बि गुनाह छॾे असांजे चवण ते हलियो अचे त भई औरूं ऐं ग़िलमान सभु हुनजा, जन्नत बि हुनजी, बाग़ बि हुनजा, बाग़ीचा बि हुनजा, इहे पाक घर वारियूं बि हुनजूं, सभु कुझु जन्नत हुनजी आहे। पोइ जंहिं तरह सां जेको अचे, कोई डपु दिलि में रखी करे बची अचे या कोई शौक़ ॾिसी करे पंहिंजो पाण खे बचाए अचे। हिक तरफ़ खां नेकियूं करण जो हुकुम आहे, ॿिए तरफ़ खां गुनाहनि खां बचण जो हुकुम आहे। नेकी करण जो जेतिरो सवाबु आहे, गुनाहनि खां बचण जो बि ओतिरो ई सवाबु आहे। चोरी न कई अथई, निमाज़ खां वॾो सवाबु मिलंदो रहंदुसि। ज़िना न कई अथई, हुनजो सवाबु मिलंदो रहंदुसि। शराब न पीतो अथई, सवाबु मिलंदो रहंदुसि। ईअं कोन्हे त शराब पीए त ॿियो थींदुसि, न पीतो अथई त बसि, न पीतो अथई पियो सवाबु मिलंदुसि। हिन कॾहिं बि शराब न पीतो, हिन कॾहिं बि ज़िना न कई। निमाज़ी माण्हूअ खे जीअं निमाज़ पढ़ण जो सवाबु मिलंदो रहंदो, ज़िना खां बचो आहे हुनजो सवाबु मिलंदो रहंदुसि, चोरीअ खां बचो आहे हुनजो सवाबु मिलंदो रहंदुसि। ईअं ई बेहयाई बदकारी खां बचो आहे, सवाबु मिलंदो रहंदुसि। नेकिन करण जो बि सवाबु आहे, बुचड़नि खां बचण जो बि सवाबु आहे। अलाह ताला तव्हां असांखे इन्हनि ॿिन्हिनि सिफ़तुनि ते पंहिंजे फज़ल ऐं महिरबानी सां कारबंद रखे, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िरत जे लाइ अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे, असांजे नए नसुल खे बि इन आयतुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल